सिजावल जुनेजो मां गुलज़ार अहमद चांडियो जी रिपोर्ट मूजिब PS14 जे उम्मीदवार मीर नादिर मक्से जी आरो ऑफिस आमद थी आहे। PS14 जे MPA जे उम्मीदवार अॻूणे सूबाई वज़ीर नादिर मक्सी PP अॻवान मीर मुज़फ़र मेंगल आरो ऑफिस सिजावल जुनेजो में पहुता, जंहिंमें मीर नादिर मक्से जे ख़िलाफ़ मीर ज़फ़र मेंगल 2 एतराज़ दाख़िल कराए छॾिया। आरो नवीद मीर मोहम्मद खोखर पारां पंहिंजी ऑफिस में ॿिन्ही उम्मीदवारनि खे विहारे बाक़ी पब्लिक ऐं साफ़िन खे ॿाहिरि कढाए छॾियो। उरां एतराज़ वारींदड़ मीर मुज़फ़र मेंगल मीडिया के ॿुधायो त मीर नादिर मक्सीअ जी डिग्री जेली आहे, जंहिंजी काई ख़बर नाहे त कहिड़े मुल्क जी यूनिवर्सिटीअ जी डिग्री हासिल आहे, जंहिंजो एतराज़ मां सबूतनि सां आरो वटि पेश कयो आहे। ॿियो, मेहड़ वाक़े में चांडिया बिरादरी क़तल वाक़े में मीर नादिर मक्सीअ जो 164 जे बयान में नालो अची चुको आहे। कानून मुताबिक़ फार्म बहाल नथो थी सघे, जॾहिं त ॿीहर सुभाणे ताईं इल्ज़ामनि जा सबूत खणी पेश करण लाइ पाबंद कयो वियो आहे। ॿिए पासे PPA जे उम्मीदवार नादिर मक्सी मीडिया खे ॿुधायो त इहे एतराज़ अॻु में बि थी चुका आहिनि। डिग्री वारो मामिलो सखर जी कोर्ट में हलियो हो, जेको कोर्ट ख़ारिज करे चुकी आहे। मेहड़ वाक़े सां मुंहिंजो को वड़ो वास्तो नाहे, इल्ज़ाम अजाया आहिनि। फार्म मुंहिंजो बहाल थी वियो आहे। ॿिए तरफ़ आरो ऑफिसर नवीद अहमद खोखर ॿुधायो त PP उम्मीदवार मीर नादिर मक्से जे फार्म ते एतराज़ वारींदड़ मीर मुज़फ़र मेंगल जन बुनियादनि ते एतराज़ वारिया आहिनि, उहे सुभाणे ताईं पेश कंदो। चैलेंज कंदड़ अॼु कोई असां वटि अहिड़ो सबूत नाहे पेश कयो।